NZ टीवी तां तव्हां सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। या अली मदद जीअं लतीफ़ जी धरती जीअं लतीफ़ जी ॿोली। मां तव्हांजो पंहिंजो अदाकार सतार लाड उर्फ़ मजू। त दोस्तो ॾिसंदा रहो NZ टीवी। ऐं NZ टीवी ते बहितरीनु मज़ाया प्रोग्राम हली रहिया आहिनि। ऐं हिन टाइम मां NZ टीवी तां ई तव्हां सां राब्ते में आहियां। ऐं NZ टीवी ते तमामु बहितरीनु सॉफ्ट सीरियल हली रहिया आहिनि। ऐं ॾिसंदा रहो NZ टीवी। ऐं NZ टीवी खे कामयाबु करण जे लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां दोस्तनि जो असांखे साथ खपे। असांजे NZ टीवी खे सब्सक्राइब कयो ऐं ॾिसंदा रहो NZ टीवी। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। हिन NZ टीवी ते बहितरीनु सॉफ्ट सीरियल हली रहिया आहिनि। साईं नूर ज़हूर जॾहिं त ॿियनि चैनलनि ते वेही करे एतिरी महिनत कंदो आहे, इनशाअल्लाह हिन NZ टीवी ते बहितरीनु प्रोग्राम जीअं पथर दुनिया, पंहिंजा परावा, दर्दनि जो दरिया, पथर जा माण्हू, वकोड़ियल वजूद, सूली सच, बहितरीनु ड्रामा साईं नूर ज़हूर ॾिना। इनशाअल्लाह हिन NZ टीवी ते बि तव्हां ॾिसंदा रहो छा बहितरीनु एक्शन, मज़ाया, सुठा बहितरीनु ड्रामा। त दोस्तो असांखे तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। उहो साथ आहे तव्हांजो असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो NZ टीवी खे। ऐं जॾहिं सब्सक्राइब करे वेंदव त उन चैनल ते असांजा बहितरीनु ड्रामा हलंदा। त दोस्तो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजे साथ जी ज़रूरत, वॾी महिरबानी, लख थोरा। NZ टीवीअ जे तरफ़ां तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, लख थोरा। GS सिंध।